एकड़ो मानू पे चए असा वारे पेशे माम जा अफाल दिसा दिठा थव छाहे तांजे पेशे माम के चई खुशबू थो लगाए मुझे तांगे पेशे माम एरो जे जे बगल न मा धप्पा ची खुशबू मदीने वाले जी सुन्नत आ चओ सुभान अल्लाह से टियों छा प्यारो आ फरमाए मुझे अखियन जो ठार अल्लाह जे नमाज में खुदा करे मुसलमानों नमाज पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो कुरान पाक जो दौर कयो नबी पाक ते दुरूद पढ़ो तो खुदा बेड़ा पार करे छदे अल्लाह जे वलीअ जे मज़ारन ते वञो सजदा न कयो तवाफ न कयो बेपर्दा औरतूं वठी न वञो अदब सां वञो उन्हनि खे कुरान पाक पढ़ी ख़त्म आजो उन्हनि जे वसीले सां दुआ घुरो दुनिया जो घुरो पोइ कयो अव्वल उन वलीअ खां मुस्तफ़ा जे इश्क जी वंड घुरी वठो सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक बैठो आ अबू बकर तोखे छा प्यारो आ सोना मूंखे बि टे शयूं प्यारियूं कहिड़ियूं हिकु मुंहिंजूं अखियूं हुजनि अव्हां जो दीदार हुजे चओ सुभान अल्लाह नज़र इला वजह रसूलिल्लाह अल्लाह दा हबीब अव्हां जे चेहरे दे निहारण हे मुंहिंजी पसंद आ मुंहिंजे दिल खे करार ईंदो भला अव्हां खे करार ईंदो ॻाल्हायो ज़ोर सां ॻाल्हायो भिटाई साहब खे त एॾो मज़ो पियो आयो जो सर्रा थो करे ओ अब्बा हेॾे हेॾे हले 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 सदके वञा पढ़ी त ॿुधाए वरी ऊथी करे रखे वियो हाँ दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह फिर आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे हबीब आका जे प्यारे अबू बकर फरमायो मूंखे टे शयूं प्यारियूं आहिनि हिकु अव्हां जो दीदार के वीचारे पंजाबीअ शेर में साॻी ॻाल्हि बयान कई जथो दिल नबी दे नज़ारे कौलू रजदाई नहीं थकल आयो इश्क में पकल आयो दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं सुनो एहो जेहा जग विच लभदाई नहीं सुनो एहो जेहा जग विच लभदाई नहीं दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं हिकु तुंहिंजो दीदार ॿियो मुंहिंजी न्याणी आयशा सिद्दीका अव्हां जे निकाह में आई आ इहा बि मूंखे ॻाल्हि ॾाढी वणंदी आ जो दिलबर हबीब मुंहिंजो माल हुजे मिल्कियत हुजे खज़ाना हुजनि तो मुस्तफ़ा तां घोरींदो रहा घोरींदो रहा घोरींदो रहा हे टे शयूं अबू बकर सिद्दीक खे प्यारियूं आहिनि वॾी आवाज़ सां चओ आम तरह चयो वेंदो आहे त अबू बकर सिद्दीक खातून जन्नत खे ईज़ायो पर इहा ॻाल्हि मञण जहिड़ी न आहे छो खातून जन्नत जो घोट अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा को कमजोर न हो जो उन जे नंग खे केर ईज़ाए या उन जो हक खाई वञे शेर खुदा है वो राज़ी अबू बकर सां माना अबू बकर सिद्दीक हक न खाधो थुल्हो दलील हक ज़ोर सां ॻाल्हाए सुन्नी हक
न खाधो अली जी जिंदगी गुजरी हसनैन जी जिंदगी गुजरी अबू बकर सां गॾु रहिया आहिनि उन जे पुठियां निमाज़ूं पढ़ियूं वयूं आहिनि हज़रत अबू बकर जो को जुर्म हुजे हा त हे राज़ी न रहनि हा ए ठाह में न रहनि हा ए पुठियां निमाज़ूं न पढ़नि हा हता के अम्मा खातून जन्नत जन दुनिया तां बुरको मटायो त उनखे गुस्ल ॾियारण में हज़रत अली सां गॾु अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी आहे चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ मुस्तफ़ा जो नमूनो ॾिसणो आहे त अबू बकर में ॾिसणो आहे त हज़रत अमीर उमर में निहारियो चओ सुभान अल्लाह चओ चओ नबी पाक जे कमाल जा मज़हर जे सवेल मूं अर्ज़ कयो त मुस्तफ़ा करीम जे शान जा सभु पहलू निहारियो कंहिं महिल चंड खे टुकड़ा पियो करे कंहिं महिल पथरनि खां कलमा पिया पढ़ाइनि कंहिं महिल ॿकिरियुनि ते महिरबानी पिया कनि कंहिं महिल मोलनि खे रब जे इज़रा जेरो पिया कनि अमीर उमर जे मक़ाम ॾे निहारियो ॿई पासा निहारियो कंहिं महिल ग़रीबनि जी ग़मख़ारी आहे यतीमनि जी यावरी आहे मिस्कीन जी मददगारी आहे करे न रखियो सिधो करे रखी चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां वॾे आवाज़ सां चओ अमीर उमर हिकिड़े पासे मुस्तफ़ा जे कमाल जो मज़हर नील जो दरिया न पियो वहे मिस्र वारनि जे मथां अमीर उमर जो गवर्नर अमीर मुक़र्रर थियलु नील जो दरिया न पियो वहे वहंदो कीअं हो नौजवान न्याणी सिंगारे उन में ॿोड़ींदा हा उहा वीचारी मरी वेंदी हुई पोइ दरिया वहंदो हो ही शैतानी हरकत हुई अजाई रस्म हुई ग़लति नज़रो हो अमीर उमर खे ख़त लिखियो आहे कि भला ही रस्म पई हले दरिया वहे कोन थो छा कयूं अमीर उमर फरमायो ख़बरदार कंहिं बि न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद न कयो दरिया केरु थींदो आहे जो न वहंदो अमीर उमर दरिया ॾे ख़त लिखियो कहीं दे चओ चओ तू भला भंग जे कूंडे खे अध करे पोइ चईस त मिठड़ा कुझु मथे थींदो छो ॻाल्हायो त सही थोरो मथे थी असल न पाण मथे कोन थींदो पाण ॿई हथड़ा खोड़े ऊथुन में विझंदो तॾहिं वञी को मज़ो वठंदो वाह वाह अमीर उमर फारके हक़ो बातिल इमामुल हुदा तेरे मसलूल शिद्दत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम सभी पढ़ायो सुनियो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में वो उमर जिसकी अदा पेशेदा सकर जंहिंजे दुश्मन ला जहन्नम सिकंदो आहे जंहिंजी पाछे खां शैतान लिकंदो आहे दिल ते सीने ते अमीर उमर जो नालो रख त अंदर में शैतान न टिकंदो भॼंदो हवाऊं छॾींदे भॼंदो एतिरो अमीर उमर शानदार आहे अल्लाह ताला जे हबीब जा परवानो ख़त थो लिखे मिस्र जे दरिया ॾे ख़त ने गवर्नर खे फरमायाऊं किनारे में थोरी कोडर बोडर हणी उहो ख़त पूरे छॾ सुबुह जो निहारी त सुभान अल्लाह जिते वहंदो हो उन खां बि काफ़ी कुछ मथे वही रहो
हेॾे निहार त उमर सुहिणो नबी पाक जे कमाल जो मज़हर आहे, हबीब ख़ुदा जे शान जो मज़हर आहे, हबीब जे फैज़ जो मज़हर आहे। वरी होॾे निहार त चोले मुबारक जे चटियूं लॻियूं पियूं आहिनि, मदीने जे मस्जिद में पट ते सुतो पियो आहे, कीलियूं बदन ते हली रहियूं आहिनि। रूम जे बादशाह जो एलची आयो, अचे निहारे पुछे थो उमर जो महल कहिड़ो आहे, बंगलो कहिड़ो आहे, हाउस कहिड़ो आहे? फरमाइनि था हाउस न आहे, मस्जिद में सुतो पियो आहे। अचे जो निहारे त सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन एलची जे बदन ते ॾकणी अची वई आहे। चए थो छा उमर तूं पट ते सुतो पियो आहे ऐं तुंहिंजे नाले खां दुनिया जा काफ़िर ॾकी रहिया आहिनि। वाह वाह अमीर उमर, वाह फारूक आज़म। मदीने वारे फरमाए उमर जी आका तो फर्श ते कलमो पढ़ो, मलाइकन अर्श ते खुशियूं मल्हायूं। सभई चओ, जोर सां चओ, खुली खुली चओ, लक़द इस्तबशर अहल समाए बिइस्लाम उमर। उमर तो ज़मीन ते कलमो पढ़ो, आसमान मथे खुशियूं मल्हायूं। सुभान अल्लाह। मक्के पाक में हिकिड़ो मुहद्दिस गुज़रियो आहे जंहिं कई साल काबे करीम जे हरम में हदीस पढ़ाई। हेॾे मुॾे निहार वटड़े ॻाल्हियूं मां वाच जे हर रसो निहारिया, इन जे करे त साईं खे लेट न थिए। हा चवंदो अॻ में वारो था ॾियोसि त वरी शह में पइजी वियो आहे, बस ही नथो करे। अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा असां तव्हां सभिनी खे सुन्नत जमात वारनि खे पाण में मुहब्बत अता करे, प्यार अता करे, हिक ॿिए जो अदब एहतराम अता करे, हिक ॿिए सां सुठी निस्बत अता फरमाए। आमीन जो आमीन। मुझा सुहना हबीब महबूब करीम जी ज़ात बरकात परवानो हज़रत अमीर उमर जो शान पे बयान कयम, उन जो मकाम पे बयान कयम। तो उन मक्के जे हरम में हदीस पढ़ाईंदड़ के नढ़ी तारीख़ लिखी आहे, तारीख़ मक्कतल मुकर्रम वल मदीनतुल मुशर्रफ। उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियो। रावी केर आहे, बयान करण वारो केर आहे? नबी पाक जो सोट आहे हजरत इब्ने अब्बास। साईं फरमाए थो अमीर उमर मदीने में शहीद थियो। किथे दुआ घुरंदो, या अल्लाह मूंखे पंहिंजे राह में शहादत नसीब कर ऐं मुंहिंजी रहलत मदीने मुनव्वरा में कर। हिकिड़े पीर साहब जे मुरीद सां मां मिलियुसि वॾी हुब सां, चऊं आशिका नबी पाक जो। वाह वाह। मूं चयो तव्हां हिन साल उमिरि ते विया हुआ, जे न से मूंखे पंहिंजे मुर्शिद चयो त छा वञी ॾिसंदे बंगला मारियूं मदीने में छा ॾिसंदे, मूं वटि रह, मां तुंहिंजा पाणे कम ठाहींदुसि। अञा ताईं दुख नथो लहे। मदीने जी मिट्टी में शफा है, मदीने की मिट्टी भी रहमत आहे, मदीने की मिट्टी भी बरकत आहे। खुदा शल इन ज़हन खां बचाए। अमीर उमर तो घुरे, अल्लाह मरज़ुकनी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद रसूलिक। मुझा मौला मूंखे मदीने में रहलत नसीब फरमा, पंहिंजे राह में शहादत नसीब फरमा। अमीर उमर जी दुआ क़बूल। मदीने में शहीद थियो। हजरत इब्ने अब्बास फरमाए थो असां जनाज़े में दफन कराने में गॾु रहियासीं, परेशान हाल आहियूं, हेड़ो अमीर जुदा थी वियो आहे, हाणे मुस्लमान जो हाल छा थींदो। फरमाए थो इन फिक्र में अचे मां पंहिंजे घर में सुम्ही रहियो आहियां, निंड अची वई आहे, ख़्वाब में निहारिया त अमीर उमर अथां आसमाननि खां लहियो पियो अचे। पुछो मांस काॾे वियो है? जीअं मूंखे शहादत मिली, मुंहिंजो रूह जीअं परवाज़ करे मथे हलियो, अल्लाह मूंखे घुरायो,
पांजे दरबार में साम्हूं आंदो उमर जी मुंहिंजा मौला तू मोमिननि जो अमीर है अदल कयो ही इंसाफ कयो ही सब कुछ सही कयो ही पर फरात दरिया खां परियां हिकिड़े गरीब औरत जी बकरी का हजी वई ही उन जो इंसाफ कोन थियो छाजे करे न थियो मुंहिंजो मौलाए करीम तोखे ख़बर आहे त मुंहिंजो वस कोन हो मूंखे ॻाल्हि न ॿुधाई वई ही मूं वटि दाह न आई ही दाह अची हा इंसाफ न कया हा त पोइ मूंखे मयार दी हा अल्लाह फरमायो बाक़ी मूंखे इल्म आहे मूंखे ख़बर आहे तो वटि दाह न आई ही वञ मुस्तफ़ा जे भाकुर में वञी आराम फरमा थी सोनो नबी संजो सोच हजरत इब्न अब्बास तो फरमाए त मां ॾिसां पियो अमीर उमर पंहिंजे मज़ार में आयो ऐं मुनकर ऐं नकीर अल्लाह जा मलाइका पुछाणे लाइ आया कंहिंखां हजरत अमीर उमर खां पुछाणे लाइ आया मुनकर चयो मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे त अमीर उमर उन जे पर खे वठी छिके ऐं सोढ़ो छा मलाइक जी ताक़त छा उमर जो पावर मलाइक खे सोढ़ो करे त वरी नकीर थो चवे छो छो झली से वरी उन खे बि वठी सोढ़ो कई छा था चओ मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे फरमाए थो बल अंतुमा बय्यिना मर रब्बुकुमा अव्हां ॿुधायो त तव्हांजो रब केरु जागी पियो हलाए न जागी पियो हलाए न मुस्तफ़ा जे फैज़ जो मज़हर हबीब जे पावर जो मज़हर नबीयन जे रूहानी ताक़त जो मज़हर हजरत अमीर उमर हजरत मूसा इज़राइल आयो लफाट हई अख निकरी बस ही उमर सोहरे वट आया हन बिनी के सुख करे थले पी रहो अमा बुधायो त हजर रब केरा मलाइका मथी आयो मौला असा के मोकलियो थी तो उमर खां पुछो या उमर खे चयो थी त असां खां पुछी हीअ त छॾे ई नथो असांखे अल्लाह फरमायो इहो मुंहिंजे मुहम्मद आका जो सहरो अलीअ जो न्याणो आहे अकुलमंद ऐं सियाणो आहे राणनि में राणो आहे जेको न मञे सो टेॾो या काणो आहे इहो मुंहिंजो प्यारो आहे मुहम्मदी फैज़ जो मज़हर आहे इन दुनिया में हज़ारे काफ़रनि खे कलमो पढ़ायो आहे इन खां छा था पुछो माण्हू न माण्हू सोचींदा कयो छॾे ॾियो इहो मूंखे थो सुञाणे मां रब इन खे थो सुञाणे चओ सुभान अल्लाह चओ चओ ही आहे हजरत अमीर उमर सोनो उस्मान ज़िन्नूरैन जेको नबी करीम जो न्याणो हिकिड़ी न्याणी हबीब ॾिनी आहे दुनिया छॾे थी वरी ॿी ॾिनी आहे उन पे जॾहिं दुनिया छॾी आहे अल्लामा सयूती तारीख़ुल खुलफा में आंदो आहे ॿियनि बि मुहद्दिसन आंदो आहे हबीब में त उस्मान जेकर टी हुजे हा त बि तोखे ॾियां हा ख़ातून जन्नत शेर ख़ुदा खे मिली चुकी आहे ही ॿई जहान छॾे वयूं आहिनि उस्मान तूं मूंखे प्यारो आहे जो मूंसां गॾु मुंहिंजे रब करीम खे बि ॾाढो प्यारो आहे आने मोल साता चंदो बा चंदो जो यार मुला अल्लाह पंहिंजा कम पाणे कंदो ईंदी ईंदी हथ न कढ सुने नबी करीम जा परवानो हजरत उस्मान ज़िन्नूरैन एॾी मकाम वारो जो साईं फरमायो जंग जे फंड में हिस्सो ॾियो को छा खणी आयो को छा खणी आयो सहाबी पा निहार उस्मान जा न आयो ओचितो निहारियऊं हबीब जे मस्जिद में घिरी आयो या रसूल अल्लाह मुंहिंजो कुझु थोरो वांदो आहे ॿाहिरि निकिरी हली निहारियो साईं दरवाज़े ते आया त 300 उठनि जी कतार अन्न जूं बोरियूं तलवार
नेसा तीर ज़िरहूं खुदा सब ठके हज़रत उस्मान खणी आयो आहे। मदीने वारे निहारे एतिरो हबीब राज़ी थिया, दुआ था घुरनि या अल्लाह मां उस्मान खां राज़ी आहियां, तूं बि राज़ी थिजांस। जिब्रील अचे थो हबीब रब थो चवे अॼु खां पोइ उस्मान जे दफ़्तर में मलाइका गुनाह लिखंदा ई कोन। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ। चौथों आहे शेर खुदा हज़रत अली मुर्तज़ा, जंहिंजो नालो अली ऐं कंहिंजो नालो रखंदा हुआ अली बख्श, त अहिड़ो सुथिरियल पुटु आहीं जो हुनखे सरी तो अल्लू। नबी बख्श नबू खिल न रो, नालो कंहिंजो थो खारी, कंहिंजी थो बेअदबी करी। नालो छा है? अब्दुल्लाह बिद्दू, वड़ेवा सुथिरियल, वड़ेवा अदब वारा, लॼ हुजणु खपे। ॾिस त नालो छा है? नबी बख्श, अवल नबी जो नालो आयो आहे। अली बख्श, अवल अली आयो आहे। ख़ुदा जो बि नालो अली आहे, शेर ख़ुदा जो बि आहे। हुनखे खारे पाण खे तबाह न बना, पाण खे ख़राब न कर। अदब सां नालो वठ, प्यार सां नालो वठ, ताज़ीम सां नालो वठ। कावर पंहिंजी जाइ ते आहे, नाले जी ख़राबी न कर, नाले खे हेॾे होॾे न कर। मुंहिंजे शेर ख़ुदा सुहिणे अली मुर्तज़ा जी ज़ाते गिरामी जो वॾो मक़ाम आहे, वॾो शान आहे। खंदक वारे मैदान में जंहिंजी अधे खुर कई मां मोटी आयो हां, इन जे करे मूंखे मोटणो हुयो बि सही त शेर ख़ुदा जो मां अव्हांखे हिकु ॿ वाक़ियो ॿुधायां। दुरूद मुंहिंजे दिलि भर ते ॾाढा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खंदक वारी खड खोटी वई, मुसलमान हिकिड़े पासे, काफ़िर ॿिए पासे। हिकिड़ो काफ़िर हो जंहिंजो नालो हो अब्दे वुद, वुद बुत जो बानो, एॾो सरकश, एॾो ताक़तवर, एॾो हुन जो घोड़ो बि तेज हो जो ऐलान करे उन खड मां, खाईअ मां, खंदक मां खिची उन घोड़े खे मथे चाढ़े आयो। चए थो आहे को मुसलमाननि मां मुक़ाबिलो कंदड़, आहे को मैदान मल्हाईंदड़। हिकिड़ो दफ़ो ऐलान कई, ॿियो दफ़ो ऐलान कई, टियों दफ़ो ऐलान कई। मुंहिंजो सुहिणो अली मुर्तज़ा नबी पाक खां मोकिलाए मैदान में निकिरी आयो। वो अल्लाह जा दुश्मन, वो अब्दे वुद, चैलेंज कबूल। अवल तूं वार कर या मां अवल वार कयां। हाणे थी पियो आहे बम जो मामिलो। सुकल यहूदी बि बटण थो चोरे त एटम बम पियो करे। ये तलवार जी जंग हुजे हा त धोती बि केरु कोन धोए न, पर दौर गुज़री विया। मुसलमान शराब जे हवाले, ज़िना जे हवाले, अयाशे जे हवाले, पैसे परस्ती जे हवाले सुधिरियो न, मैदान में न आयो। मुसलमान खे व्याज ॾेई काफ़िर पैसा वठी ऐं पंहिंजा हथियार ठाहे विया। हाणे उन्हनि जा पैसा बि खसे विया, जान खे बि ईज़ाइनि पिया, बचर खे बि ईज़ाइनि। मुंहिंजे सुहिणे नबी पाक जे प्यारे शेर ख़ुदा फरमायो वार थई, तलवार हला। निहारे चई केरु आहीं? अली बिन अबी तालिब। हाणे छा थो चवे? अबू तालिब असांजो वॾो हो, कुरैशन जो वॾो हो, तूं उन जो पुटु आहीं, नौजवान आहीं, मस पई ॾाढी लही। मूंखे तो ते रहम थो अचे, मोटी वञ, मां तोखे नथो मारियां। साईं फरमाए थो रहम न कर, जेका ताक़त हलाइणी थी हलाए ॾेखार। हमरा खे चिड़ अची वई, मथां तलवार भराई।
शेर खुदा ढाल सां गुसाइया हटाए चियाने भला बीह शाह मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। जोर सां चओ सुभान अल्लाह। शाह मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। अजीब ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां, शेख अब्दुल हक दहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त ला फता इल्ला अली। इहो ओहद जे जंग जे मैदान में आसमाननि खां आवाज़ आयो कोन अची सुभान अल्लाह। अलाए कॾहिं चवंदे ख़ुदा मदीने पाड़ो पटई, अलाए कॾहिं चवंदे। शाह मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। शेर खुदा मथा तलवार भराई ज़ुल्फ़िकार। ज़ुल्फ़िकार अल फ़िकार फे काफ अल फ़रे जमा वा फ़क़्र जो। फ़क़्र चइबो आहे संध खे ही जेको आंगुर में संधा हीअं वरे थी न ॿीड़ी थी वञे, इहो संधा। हुन में संध हूंदा खोल त वॾी थी वञे, वेड़ त सोढ़ी थी वञे। या बदर जे मैदान मां मदीने वारे घोट खे मिली ऐं खंदक वारे मैदान में हुज़ूर हज़रत अलीअ खे ॾिनी। शेर ख़ुदा ज़ुल्फ़िकार खणी लथो मथां जो वराए उन जे मथे ते लोही टोपलो हो, बदन ते रुक जी ज़रिया हुई, घोड़े ते पितल जा संजा हा। तलवार जो वराई लोही टोपले खे मथे खे गिचीअ खे सीने खे कटे चीरे टंगुनि खां क्रॉस करे घोड़े खे कटे पट ते लॻी आ। शेर ख़ुदा अल्लाह अकबर जो नारो लॻायो। हदीस पाक हेॾे में हमूरे ॾियां हदीस पाक मूं ॾिठी हज़रत शेख दहलवी आली त उन ॾिहाड़े मदीने वारे फरमायो लमुबारज़ अली इब्न अबी तालिब यौमल खंदक अफदल मिन इबादत अहलिल अर्द औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर फरमा अली अॼु तोवारी जेका जंग आहे दुनिया जे आबिदनि जे इबादत खां भली आहे। चओ सुभान अल्लाह। नबी करीम जी ज़ात असां तव्हांजे लाइ उसवे हसना आहिनि। खंदक जे मैदान में काफ़िरनि घणो ज़िद कयो, कुदरती अंधेरो आयो, हवाऊं आयूं, अहिड़ी सर्द हवा लॻी जो काफ़िर मैदान छॾे वापसि हलिया विया। मुहम्मद करीम जे प्यारनि खे अल्लाह ताला इज़त बि ॾिनी, वक़ार बि ॾिनो, कामयाबी ॾिनी। अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। मुंहिंजे हबीब में तव्हांजे लाइ भलो नमूनो आहे। लिमन कान यरजुल्लाह कंहिंजे लाइ जेको अल्लाह जे रहमत में थो रखे, वल यौमल आखिर क़यामत जे ॾिहाड़े जी उमेद थो रखे, व ज़करल्लाह कसीरा ऐं जेको अल्लाह जो ज़िक्र घणो थो करे। इन लफ़्ज़नि ते मां इजाज़त थो वठां साईं मौलवी साहब खे दरख़्वास्त रिक्वेस्ट त मुझे इन हाज़िरी खे क़बूल फरमाए। साईं चिठियुनि में छा आहे? सुभान अल्लाह। साईं मुफ्त में कोन पढ़ पठान आयो सिरूं विझण सिंध में सिरूं ठाहींदा आहिनि कचूं। हिकिड़े ॻोठ में आयो भाईजान रोटी दो, घर वारा चयो माफ़ करो। आजा खाजा आजा खाजा सोए भाग जगा जा खाजा।
आजा ख्वाजा आजा ख्वाजा सोए भाग जगा जा ख्वाजा। खेत हैं सूखे घर है वेरा, फसल सुकिया घर वेरान। खेत हैं सूखे घर है वेरा, इब्र करम बरसा जा ख्वाजा। आजा ख्वाजा आजा ख्वाजा सोए भाग जगा जा ख्वाजा। सुभान अल्लाह, जाओ सुभान अल्लाह। उन कामिल वली जो अकीदो ब सुन्नत जबाए तवार हुआ, सैयदना पीर जो पीर। वरी मुझे पुराणो दोस्त जागियो, बाकी ॿियो केरु न जागियो। सुभान अल्लाह चओ। पीर जो पीर बि सुन्नी, इमाम रब्बानी सुन्नी, ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार पीर मिठा सही रहमतुल्लाह अलैहि सुन्नी। अल्हम्दुलिल्लाह सुन्नियो मौलवी साहब खे साईं बदरुद्दीन खे दुआ कयूं, जेको पंहिंजो संदरो बधो जे हिम्मत नथो हारे। तहां दोस्त जेके मदद कयो उन्हनि खे बि अल्लाह ताला वधाए। इंशाअल्लाह सिलसिलो हलंदो रहंदो। सुकून सां वेठा रहो, साईं अवां जे अॻियां ईंदा, तकरीर फरमाईंदा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।